कोई नथो समझी सके भगवत कृपा जे सिवा। हिकु बार ब्रह्मा जी जे मन में जेके रचना करे रहिया आहिनि, हाणे ॿुधायो उन खां वधीक महान केरु हूंदो? जंहिं सॼी सृष्टि बणाई, उन जे मन में आयो त भॻवान केॾो मां महान कमु करे रहियो आहियां, दुनिया मां ई त ठाहे रहियो आहियां, मां ई त आहियां सिरजनहार, सभु कुझु मां ई त आहियां। अहंकार अची वियो। हाणे मां भॻवान खे चवां थो पियो त मां थोरो आराम कयां, ॾाढो कमु करे वरितो आहे। जीअं न ईंदो आहे कि कोई मुंहिंजो मान सम्मान ई न थियो आहे, भॻवान शाल बि न पाती आहे, नारियल बि न ॾिनो आहे सभिनि जे साम्हूं, न पुरस्कार ॾिनो आहे, न मुंहिंजी कोई वचन सां तारीफ़ कई अथऊं, भॻवान प्रशंसा बि न कई आहे। त बढ़िया ॻाल्हियूं बदिलाए करे ब्रह्मा जी चवणु लॻा, प्रभु ॿुधो न, काफ़ी समय खां मां सेवा करे रहियो आहियां, हाणे थकावट थी वई आहे, थोरो आराम थो करणु चाहियां। तव्हां ब्रह्म पद ते, ब्रह्मा जी जे पद ते ॿियो कोई पंहिंजो सेवक ॾिसी वठो जेको संभाले। ब्रह्मा जी सोचियो, जॾहिं मां ईअं चवंदोमांसि भॻवान खे त भॻवान घबराइजी वेंदा। अरे ब्रह्मा जी ईअं न कयो भाई, तव्हां ई त आहियो, तव्हांजे सिवा ॿियो केरु संभाले सघंदो, तव्हां ई त रचनाकार सिरजनहार पितामह आहियो, ईअं न कयो, तव्हांखे संभालणो पवंदो। लेकिन भॻवान सम्झी विया कि ब्रह्मा जी खे अहंकार जो रोग लॻो आहे। मुस्कुराए करे चवनि था, काई ॻाल्हि न आहे ब्रह्मा जी, मूंखे बि लॻे थो तव्हांखे थकावट अची वई हूंदी, केॾा युग गुज़री आहिनि, आख़िर करोड़े अरबे साल थी विया आहिनि, हिकिड़ो कमु कयो, तव्हां विश्राम कयो, काई ॻाल्हि न आहे, तव्हां कोई चिंता न कयो। ब्रह्मा जी जा 12 वॼी विया। चई भॻवान त कोई रुख ई न ॾिनो। मां पोइ सोचां शाल वाल पाईंदा, सम्मान कराईंदा, वरी सां मूंखे बढ़िया इलाज कंदा। भॻवान कुझु न चयो। ब्रह्मा जी बि चयो पतो पवंदो भॻवान खे। ब्रह्मा जी चयो ठीकु आहे प्रभु, तव्हां करे वठिजो इंतज़ाम, मां कुझु समय आराम थो करणु चाहियां। ब्रह्मा जी हली विया। हाणे मन में खटको लॻो त अरे ईअं न थिए ब्रह्मलोक ई मुंहिंजो खसिजी वञे। भॻवान चाहिनि त, रामायण में चवनि था कि भॻवान चाहिनि त हिकिड़े मच्छर खे ब्रह्मा जी करे छॾनि, ऐं भॻवान चाहिनि त ब्रह्मा जी खे मच्छर बणाए छॾनि। केॾी वॾी ॻाल्हि आहे। तव्हांजी असांजी ॻाल्हि न आहे, पितामह जी ॻाल्हि आहे। चओ हरे राम हरे राम। एॾो भॻवान सर्वशक्तिमान। हाणे भयभीत थी विया, ब्रह्मा जी खे बि खटको लॻो। अञा वञनि पिया, थोरी देरि विश्राम कयूं, ॿाहिरि निकिता त छा था ॾिसनि, उठनि ते कई माण्हू अची रहिया आहिनि, कई ॾाढा माण्हू अची रहिया आहिनि, दिव्य माण्हू आहिनि, बढ़िया अलौकिक बुढ़ा बाबा सभु अची रहिया आहिनि। हिकु उठ ते ॿ टे माण्हू चढ़ियल आहिनि। ब्रह्मा जी खे हैरानी थी त ब्रह्मलोक मां केरु था गुज़र। चई मतिलबु छा, हिकिड़ो पद ख़ाली थियो आहे, पतो न किरंदासीं कहिड़े गर्भ में वेंदासीं, अलाए इंसान बणंदासीं, अलाए पशु पक्षी बणंदासीं, वरी काॾे हली वेंदासीं पतो न आहे। ब्रह्मलोक त छॾियो, वरी मनुष्य लोक बि मिले अलाए न मिले, स्वर्ग बि मिले अलाए न, वरी जनम मरण, वरी गर्भ में, केरु इन्हनि मुसीबतनि में फासे। इन करे भॻवान खे प्रार्थना करणु वञूं था त प्रभु असांखे नौकरीअ ते रखो। हाणे त ब्रह्मा जी कुझु न ॿुधायो। तव्हां पंहिंजो परिचय, चई रहण जो मुंहिंजो परिचय। ब्रह्मा जी कुझु न ॿुधायो, डुक पाए करे भॻवान वटि आयो, चरणनि में किरी पियो। चई प्रभु त्राही माम पाही माम, क्षमा कयो प्रभु, मां कुझु थकावट न थी आहे, मां वरी कमु करणु थो चाहियां। छो भाई तव्हां आराम पिया करणु चाहियो? न तव्हां आराम कयो। न प्रभु न, हे सभु कूड़ी ॻाल्हियूं। छो तव्हां त चओ पिया आराम करिणो आहे, मुंहिंजो इस्तीफ़ो स्वीकार कयो। चई प्रभु मां तव्हांजे शरण आहियां, तव्हां अंतर्यामी आहियो, मूंखे अहंकार अची वियो, अभिमान अची वियो। भॻवान मुस्कुराइनि था। ॾिसो लेकिन भॻवान दयालु चाहिनि त ब्रह्मा जी खे कढी छॾिना, लेकिन न, ब्रह्मा जी जो केवल भॻवान अभिमान नाश कयो, वरी ब्रह्मा जी खे पंहिंजे सेवा में लॻाए छॾियो। अचरज स्वरूप आहिनि भॻवान, कोई नथो सम्झी सघे।